सदादीन भुट्टो ॻोठ अलरा भुट्टा यूसी कोट मीरमान खां आला अख़्तियारनि खे गवर्नमेंट खे अपील थो कयां त धाड़ियल आमदू नारे जो, साईनो नारे जो, अब्दुल रशीद नारे जो, असदुल्ला नारे जो हिननि असांजा बेगुनाह माण्हू जेको आहे क़तल कया आहिनि। मुंहिंजो भाउ, मुंहिंजो पुफाट भाणे जो, मुंहिंजो सोट पीसी अता ममन जेको खैरपुर B1 जे इम्तिहान ते जेको आहे हुयो, उन जॻह ते जेको आहे सो पुलिस जे मौजूदगीअ में सरेआम जेको आहे सो क़तल कयो आहे। असां गवर्नमेंट के वज़ीर आला इलाक़े में भुट्टा बिरादर सां, कोलर बिरादर सां, बुढ़ा बिरादर सां पुलिस जे करे थियो आहे मसइलो। क़ौमी कोई जहिड़ो न आहे, पुलिस जे क़ौमी जहिड़ो पर कोई जहिड़ो न आहे। उन ते पुलिस कोई राय पर सुठो न कढी सघे, गिरफ़्तारी काई न थी। हाणे हसूं बि SP साहिबु वियो उन घुमी फिरी आहे, हिन महिल ताईं कोई असांखे आसरा दिलासा न त हीअं कंदासीं गिरफ़्तारी कंदा, कोई कुझु बि न थियो आहे। चाहियूं हुते पी मोटी आई आहे पुलिस, अॼु बि उते वञी भता थो वठे, ज़मीननि ते वठे थो। मंत्री यार सां पुलिस ॿधल आहे, ग़रीबनि आबादगारनि सां काई हुकूमत तावण कोन्हे। हसूं हुकूमत दॿाए असांखे थी त तव्हां माल छो था बंदि कयो, जॾहिं असांजो माल निकिरंदो असां बंदि कंदासीं न, पंहिंजो माल था रोकायूं, उन ते पुलिस गरम लॻी पिया, तव्हां छो था रोड बंदि। जीअं त असांजा 4 घर जा भाती ज़ालमनि क़तल कया आहिनि बेगुनाह ॻोठ खोलरा में राति जो 1:30 बजे। 2 मुंहिंजा भाइर आहिनि, 2 मुंहिंजा भाइटिया आहिनि, को उनजो ॾोह न हुयो, को कसूर न हुयो। उन्हनि खे बेगुनाह निशानो बनायो वियो आहे। ॼाणी वाणी असांजा भाइर मारिया विया आहिनि, घरनि में उन्हनि खे सॼे करे मारियो अथऊं। केतिरो ज़ालिम ज़ुल्म कंदो, केतिरो ज़ालिम ज़ुल्म कंदो, एतिरो ज़ालिम ज़ुल्म कर जेतिरो सही सघे। मतां ज़मीन में जाइ न मिलाई, मतां दफ़न लाश न थियनि। ज़ालिम जे मज़लूम तुंहिंजा न थिया त असां